सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। सखर में ज़ाल ऐं मुड़स क़त्ल वारो मामलो, जंहिंमें सरकार जी फरियाद ते ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल जो केस 8 जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो आहे। केस में हाजी गराणी नादिर समेत 8 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर में ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल वारो मामलो, जंहिंमें सरकार जी फरियाद ते ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल में केस 8 जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में हाजी गराणी नादिर समेत 8 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सखर में ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल वारे मामले में सरकार जी फरियाद ते ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल जो केस 8 जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सखर में ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल वारो मामलो, सरकार जी फरियाद ते ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल जो केस 8 जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में हाजी गराणी ऐं नादिर समेत 8 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर में ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल वारे मामले में सरकार जी फरियाद ते ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल जो केस 8 जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में हाजी गराणी नादिर समेत 8 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सखर मां जिते ज़ाल ऐं मुड़स जे क़त्ल वारे मामले में 8 जवाबदारनि खिलाफ़ सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां आवाज़ जो रिपोर्टर मोरडो महर खां। जी मोरडो महर, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, सखर में एक ॾींहुं अॻु हथियारबंदनि हथां क़त्ल थी वियल ज़ाल मुड़स जी जेका FIR आहे, सरकार जे फरियाद ते एहसान शेख जे फरियाद ते 8 जवाबदारनि जे खिलाफ़ बी सेक्शन थाने ते दहशतगर्दी एक्ट केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में जवाबदारनि में हाजी गराणी, नादर गराणी औरत, रज़वाना गराणी, मदद गराणी, आबिद गराणी, सरफराज गराणी ऐं 2 अणसुञातल जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे शामिल कयो वियो आहे। FIR में ॼाणायो वियो आहे त रेंजर ऑपरेटर अली अकबर सोलंकी ऐं ज़ीनत गराणी पसंद जी शादी कई, जंहिंसां जवाबदार उन्हनि जे मथां नाराज़ हुआ ऐं अॻूणे मुड़स मदद अली गराणी ऐं रज़वाना गराणी ऐं ज़ीनत गराणी ऐं अली अकबर खिलाफ़ कोर्ट में केस दाख़िल करायो। जोड़ो जीअं ई जेको आहे उतां वापसि मोटियो, उन्हनि जे तरफ़ां क़त्ल जो मंसूबो जोड़ियो वियो ऐं जवाबदारनि जे तरफ़ां उन्हनि ते हमलो करे ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खे क़त्ल कयो वियो हो। हिन जी अॼु जी न्याणी जेका आहे उम्मे कलसूम उनखे ज़ख़्मी कयो वियो हो ऐं जवाबदारनि जे खिलाफ़ जेका आहे FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस जे तरफ़ां हिकु ॾींहुं गुज़री वियो आहे, पर हिन महिल ताईं 8 जेके नाम जवाबदार शामिल थिया विया आहिनि, मां पुलिस हिकु बि जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी सवाइ FIR दाख़िल करण जी। ठीकु आहे मोरडो महर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।